गुलाम साईं गुलाम साहब अॼु जीअं त हिकिड़ो पैनल नॉमिनेशन फॉर्म जमा करायो आहे यकीनन त तव्हांजे हिकिड़ो कामयाबीअ जो नोटिफिकेशन जारी थियण वारो आहे तव्हां चूंडण खां पोइ अव्हांजे ज़हननि में कहिड़ा प्रोग्राम आहिनि ऐं लाड़काणे जे अंदरि तव्हां कहिड़ी नवान आणींदो बिस्मिल्लाह रहमान रहीम सभ खां पहिरियां सभिनी दोस्तनि जी महिरबानी लख लाइक़ सर असांजो मंशूर जेको आहे पहिरियां त मां इलेक्शन जे बारे में तव्हांखे ॿुधायां हीअ इंडस्ट्री डिपार्टमेंट जी इलेक्शन आहे जेकी गुज़िरियल 5 साल पहिरियां थी ऐं हिकिड़ी इलेक्शन आहे का बि ॿी इलेक्शन कोन्हे असांजी जेकी तनज़ीम आहे उहा रजिस्टर्ड आहे पंहिंजी इंडस्ट्री डिपार्टमेंट में तो उन जे तहत ई असांजी इलेक्शन थींदी आहे सखर हाई कोर्ट जे हुकुम ते ऐं अलहमदिल्ला जो असां जेको आहे फारम जमा करायो आहे ऐं मुक़ाबले में को बि पैनल न आयो आहे असांजो जेको मंशूर आहे उहो वाज़िब आहे असांजो मंशूर आहे त उस्ताद जी इज़त मान मर्तबे लाइ असांखे कमु करिणो आहे असांजी गुज़िरियल 5 सालनि खां जेके उस्तादनि में महरूमियूं रहियूं ऐं जेको उस्ताद जेको आहे हिकिड़ो आहिस्ते आहिस्ते तनज़ीम खां परे भॼणु लॻो असां चऊं था उस्तादनि जो मोराल उहो वापसि बुलंद कयूं ऐं पंहिंजो जेके उनजा रहियल हक़ आहिनि सर्विस स्ट्रक्चर आहे ऐं पंहिंजो मैनुअल फंड आहे ग्रुप इंश्योरेंस आहे ऐं इनिशियल अपॉइंटमेंट आहे ऐं इन्हनि मसइलनि ते असां क़यादत सां जेको आहे राब्तो कंदासीं त इन्हनि मसइलनि खे फस्ट जेको आहे प्रायोरिटी ते इहे हल कया वञनि ऐं हिकिड़ी जामिया तारीख़ हलाई वञे अहिड़ी तारीख़ न जेको 7 खां पचूं जाम छुरे खां पचूं त पोइ ते मोटो ऐं असां उन्हनि खे चवंदासीं कसम क़ुर ते असां सां वाइदो कयो त असांजा इहे मसइला जेसीं ताईं हल न थींदा तेसीं ताईं प्रेस क्लब जेको आहे कराची न आहे छॾिणो ऐं असां हिकिड़ी उस्तादनि में ख़ुशी जी लहर ॾिसणु चाहियूं था जेके सालनि खां वठी मायूसीअ में हिकिड़ो ईअं सम्झो तकलीफ़ में रहिया आहिनि असांजो अज़म इहो आहे त उनजी मायूसी ऐं तकलीफ़ूं दूरि कयूं लाड़काणे आहे जेके असांजा मैटर्स आहिनि ख़ासि तौर ते असांजे जेके उस्तादनि जा GP फंड आहिनि ऐं पंहिंजो जेको आहे रिटायरमेंट आहिनि ऐं पंहिंजा LPR वग़ैरह जेके बि कम आहिनि असां हिकिड़ी टीम तश्कील ॾींदासीं हर ऑफिस में पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु कंदासीं हर UC लेवल ते असां पंहिंजो नुमाइंदो मुक़ररु कंदासीं उहो स्कूलनि में वेंदो कमु खणी असां ताईं पहुचाईंदो ऐं असां हर ऑफिसर सां मीटिंग कंदासीं असांजा मोज़िज़ ऑफिसर साहिबान ट्रेज़री वारा हुजनि या असांजा एजुकेशन डिपार्टमेंट जा हुजनि ऐं उहे बि तालीम दोस्त ऑफिसर आहिनि ऐं उन्हनि सां गॾिजी करे असां हिकिड़ो पंहिंजी टीम जोड़ींदासीं टीम तश्कील ॾींदासीं ऐं अलहमदिल्ला असांखे यकीन आहे उहे असां सां ताउन कंदा ऐं हिकिड़े सुठे नमूने जामे हिकिड़े जेको आहे पैमानो हिकिड़ो कंदासीं त जीअं उस्तादनि जा जेके कम आहिनि को बि उस्ताद खे ऑफिस में न वञे असांजो मिशन इहो आहे जीअं ॿियूं तनज़ीमूं कमु कंदियूं त कंहिं बि उस्ताद जो कमु हुजे पंहिंजे तनज़ीम वटि कमु जमा कराए रसीद वठी वञे ऐं कंहिं बि उस्ताद को बीमार थो थिए कंहिंखे का तकलीफ़ आहे को कदे थिए थिए उनजे लाइ असां हिकमत अमली जोड़ींदासीं इंशाअल्लाह जल्द असां वर्किंग कमेटी जो इजलास घुराईंदासीं उन में इजलास में हर उस्ताद खां राय वठंदासीं हीअ पेटियल हर उस्ताद जी तनज़ीम आहे ऐं हर उस्ताद उहिदेदार आहे ऐं हर उस्ताद खे हक़ आहे पंहिंजी राय ॾे ऐं उस्ताद जी सलाह मशवरे सां हिकिड़ी सुठे हिकमत अमली सां अॻिते वधंदासीं इंशाअल्लाह ताला को बि उस्ताद जेको हाणे कंहिं बि ऑफिस में कंहिं बि ट्रेज़री में या कंहिं बि हिसाब सां को बि परेशान न थींदो ऐं असां हिकिड़ी ऑफिस हिकिड़ी मुक़ररु कंदासीं ऐं पंहिंजा वर्किंग कमेटी जा मेंबर मुक़ररु कंदासीं वर्किंग कमेटी जा मेंबर वञी उतां कमु खणी ईंदा स्कूलनि मां ऐं उन्हनि खे रसीद ॾींदा रसीद ते वरी उन डेट ते जेकी डेट ते रसीद उन डेट ते उते उन्हनि खे कमु इंशाअल्लाह वापसि पहुचाईंदासीं उस्ताद ज़िंदाबाद वॾी महिरबानी साईं MB साहब अॼु अलशाबाद पैनल पेटियल लाड़काणो इलेक्शन में कामयाबु थियण पियो वञे ऐं अव्हां उनजा सिटी लाड़काणे ते सीनियर नायब सदर जे उहिदे ते आहियो तव्हां ॿुधायो त तव्हां लाड़काणे में नवाण कहिड़ी आणणु चाहियो था जॾहिं त अॻु में बि उहिदेदार हुया उन्हनि बि ख़िदमत कई आहे ऐं तव्हां उन जे बारे में छा चवंदा मां पंहिंजे उस्तादनि खे हिन बैत सां ट्रिब्यूट कंदुसि त हिननि जूं चमाटूं अञा यादि आहिनि हिननि जूं चमाटूं अञा यादि आहिनि अखियूं खोल क़ौम ही उस्ताद आहिनि हिननि जे हक़नि जो त हिसाब ई न आहे जे ही सराह त क़ौम शाद आहे हीउ जेको उस्ताद आहे इहो बेसिकली हिन मुआशिरे जी उहा क्रीम आहे जेको सॼे स्ट्रक्चर खे ठाहे थो कहिड़ो बि डिपार्टमेंट खणो उन डिपार्टमेंट में उनखे ठाहिण वारो उहो उस्ताद आहे जेको उनखे पढ़ाए थो लिखाए थो उन मक़सद ते पुॼाए थो जेको हू वञी के मंज़िल ते पहुचे थो पियो अफ़सोस इहो आहे त कुझु वक़्त खां कुझु सालनि खां
पेटेलफ हिकु जमूद जो शिकार हुई ऐं पेटेलफ ईअं महसूसु थी रहियो हुयो ॼण पेटेलफ ख़तमु थी वई। पर असीं जॾहिं इहो महसूसु कयोसीं त पेटेलफ खे उहो मुक़ाम न मिली रहियो आहे जेका एशिया जी सभ खां वॾी तनज़ीम आहे, उन सां उहो जेको वेधन थी रही आहे त असांजा दोस्त मुतहरिक थिया ऐं असां वचन करे इहो निकिता आहियूं त पेटेलफ जो जेको विञायल स्ट्रक्चर आहे, पेटेलफ जो विञायल जेको वकार आहे, पेटेलफ जो विञायल जेका इज़तूं आहिनि उहे असांखे बहाल करणियूं आहिनि। उहे बहाल तॾहिं थींदियूं जॾहिं असां उस्ताद खे इज़त ऐं एतिराम सां ॾिसंदासीं ऐं उन्हनि जा जेके कुरकियल कम आहिनि उहे पूरो कंदासीं। हाणे असां वटि जेको आहे उहा एजेंट माफिया आहे। हर उस्ताद पाण पैसा भरे ऐं ट्रेज़रीअ में वञी कमु कराए थो। कोई बि असांखे नुमाइंदो नज़र कोन थो अचे जेको सही माना में वञी ऐं उस्ताद जो कमु करे। सो उन ख़ाल खे महसूसु कंदे असीं हिन वक़्तु इहो वचन करे हिन प्लेटफॉर्म ते आया आहियूं त असां जेको विञायल मुक़ाम आहे ऐं उस्ताद जो जेको स्ट्रक्चर आहे उनखे बचाईंदासीं ऐं उस्ताद जे स्ट्रक्चर खे बहाल कंदासीं ऐं उस्ताद जूं इज़तूं बहाल कराईंदासीं ऐं उस्ताद घर वेठो हुजे उनजो कमु थिए पोइ चवंदासीं त असांजी तनज़ीम कामयाबु आहे। पर जेकॾहिं असीं हुननि वांगुरु घर में सुम्ही पऊं ऐं कमु न कयूं त असांखे बि कोई रेस्पॉन्स न मिलंदो। तंहिंजे करे ज़रूरी इहो आहे त उस्ताद खे जो कमु थिए उस्ताद जे इज़त खे ऐं वकार खे सही बुलंद कयूं। तव्हांजी महिरबानी। दोस्तो, हींअर असां प्राइमरी स्कूल शाहूबोराव लाड़काणे में मौजूदु आहियूं जिते इंडस्ट्री डिपार्टमेंट तरफ़ां हिकु इलेक्शन जे हवाले सां प्रोसेस जारी आहे। अॼु फॉर्म भरण जी आख़िरी तारीख़ आहे जमा कराइण जी। अॼु सिटी लाड़काणे ऐं तालके लाड़काणे जा पैनल लाड़काणे जे बहितरीन जाखोड़ी किरदार खाहोड़ी किरदार मोहतरम साईं अलीशेर जतोई साहब जन जी अॻुवाणीअ में हिते मौजूदु आहिनि। हाणे असां साईं अलीशेर जतोई साहब जन खां पुछंदासीं त साईं अव्हां हिन वक़्तु लाड़काणे में पहिरियों दफ़ो पंहिंजी अॻुवाणीअ में ॿ पैनल आंदा आहिनि ऐं उन में तव्हां नवाण कहिड़ी आणणु चाहियो था ऐं दोस्तनि खे कहिड़ियूं कमियूं पेशियूं आहिनि, कहिड़ा दरपेश मसइला आहिनि जंहिंजे करे अव्हां अहिड़ो अमल करे ऐं हिकिड़ी नवाण आंदी आहे। अव्हां थोरो असांखे तफ़सील। बिस्मिल्लाह रहमान रहीम। साईं मां जीअं 2001 में अपॉइंट थियो हुउसि त असांजी शुरूआति ई असांजी तहरीकुनि खां थी आहे। त 2001 खां वठी उन्हनि जे लाइ तहरीक हलाईसीं। सिंध जी एक्शन कमेटी जो चेयरमैन रहियुसि। उनखां बाद में उन्हनि खे रेगुलर करायोसीं। वरी बाद में जेकी बि टेस्ट पास उस्ताद आया उन्हनि सां इहो कंदा रहियासीं। 2008 में मां जनरल सेक्रेटरी जे उहिदे ते बीठुसि। 12 में इलेक्शन खटी जनरल सेक्रेटरी जे पहिरें उम्मीदवार हुयुसि ऐं तालको लाड़काणो ऐं 15 में इलेक्शन थी उहा खटी। विच में मुंहिंजा कुझु ज़ाती मसइला जिन जे करे आउं इलेक्शन में न बीह सघियुसि कोन हुयुसि। ऐं उनखां पोइ आउं इहो चवंदुसि त असांखे इलेक्शन लाड़काणो हुजे या पूरी सिंध हुजे, असां ईअं था चऊं पूरी सिंध में ॾिसजो नवाण अची वेंदी। असांजी दोस्त जेकी बि आहिनि सभु राब्ते में आहिनि सिंध जा। इंशाअल्लाह असां इन उमेद सां इलेक्शन में आया आहियूं त मर्कज़ ताणी इंशाअल्लाह तब्दीली ईंदी ऐं उहा तब्दीली उस्तादनि जा मसइला हल कंदी। छो त पुराणे टाइम खां वठी ई जेके बि माना इलेक्शन मर्कज़ ते रहंदा आहिनि कुझु मसइला कॾहिं हल थिया आहिनि, पर हिन वक़्तु एॾो काफ़ी गैप अची वियो आहे त 2012 खां पोइ उस्तादनि खे का बि शइ 15 खां पोइ न मिली आहे। ऐं इहा कारकर्दगी जेका 5 साल इलेक्शन में महर साहब जी ख़ुसूसन रही आहे उहा कंहिं बि उस्ताद खां ॻुझी न आहे। ऐं बदकिस्मतीअ सां त इहो एॾो कारो दौरु पेटेलफ जो इहो लिखियो वेंदो ऐं उस्ताद जो सफ़ा मोराल बि हिननि किराए छॾियो। उस्तादनि खे जो माशी क़तल कयो वियो। इवन टेस्ट पास जेके बि उस्ताद हुया उन्हनि खे इनिशियल अपॉइंटमेंट खां उहा रेगुलर न कयो वियो, अञा ताईं न कयो आहे। ऐं पंहिंजे तहरीकनि में उन्हनि खे कॾहिं बि चार्टर ऑफ डिमांड में शामिलु तमामु हेठिन जाइ ते करे ऐं पंहिंजा उते ख़ाली मीटिंगूं करे ऐं पंहिंजा उहे मसइला उते हल कराए ऐं उस्तादनि जे लाइ कुझु बि न वठी आया। जॾहिं त सर्विस स्ट्रक्चर आहे, हर डिपार्टमेंट में सर्विस स्ट्रक्चर हूंदो आहे। जॾहिं त पटे वालो अपॉइंट थो थिए ॿिए ग्रेड में उहो तरक़ी माणींदो, ॾाढी ख़ुशी थी थिए। उहे तालीम आहे उन्हनि खे, उहो उन्हनि खे मिलणु घुरिजे। ऐं 17 ग्रेड में अची उहे 17 में रिटायर था कनि, ऑफिसूं बि ॾियनि थी करे। पर उस्ताद अॼु काफ़ी सालनि खां ॾिसे थो वियासो त रुॻो रड़ियूं थो करे, ॿाकारींदो थो रहे। रुॻो क़यादतुनि जा जेके आहिनि दिलासा
त सर्विस इंस्ट्रक्टर मिले थो उहो कोन मिलियो आहे अञा ताईं उहे 14 में ई आहिनि ऐं काफ़ी सीनियर उस्ताद जेके आहिनि उहे दिलि शिकस्ता थी तनज़ीम खां दिलि शिकस्ता थी करे ऐं उहे रिटायर करे विया ऐं इहो एॾो सिलसिलो रहियो। पोइ सोचियोसीं त का नवाण आणियूं ऐं हिते लाड़काणे में बि असां इहा ई कोशिशि कईसीं त उस्ताद जेको आहे असांजो प्राइमरी उस्ताद उनखे वोट जो हक़ु ॾिनो वञे ऐं सभु उस्ताद खे बीहण जो हक़ु ॾिनो वञे वोट जो हक़ु ॾिनो वञे पर उहे अलाए छाजे करे हाराइण जे ख़ौफ़ खां उहे दोस्त असांजे मां उन्हनि सां बि उते इलेक्शन विढ़णु पहुचा आहियां। मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त जंहिंखे उस्ताद सिलेक्ट करे उहो अचे इन जे करे उॾे बि असां फार्म वरितोसीं वरी जॾहिं जमो कराइण वियासीं त अफ़सोस सां चवणो थो पवे मूं समेत सिटी जे चेयरमैन समेत असांजे तक़रीबन माना 300-400 नाला तालके जा कटियल हुया जेके वरी काफ़ी कुझु नाला हुननि जो सम्झो त जेको चेयरमैन आहे इलेक्शन कमेटी जो उनजो नालो बि लिस्ट में कोन्हे त असांजी सॼी त पत वाउखी थी वेंदी ऐं जंहिंजे करे बाद में व्हाट्सअप ते उहे नाला कुझु घुराया विया ऐं उन मां बि थोरा मुंहिंजो नालो अची वियो ऐं मुंहिंजे दोस्तनि जा जेके कैंडिडेट हुया उन्हनि जा नाला ऐं मुंहिंजे हिमायती दोस्तनि जा जेके मुंहिंजा वोटर हुया उन्हनि जा उहे नाला कटे 204 नाला कटे ऐं उन्हनि मनमानी करे असां फार्म असां चयोसीं वोट सर्टिफिकेट ॾियो उन्हनि न ॾिनो। पोइ असां चयोसीं त भला हेॾे अचो हेॾे तव्हां पंहिंजो पैनल ॿिहारियो हिते बि बीहूं जॾहिं त कानूनी हक़ीक़ी हीअ आहे पर असां सिर्फ़ु इन जे करे उन्हनि सां इलेक्शन में पिया असां पिया चऊं उस्ताद जो अमल थिए उस्ताद जो वोट थिए उस्ताद वोट करे उस्ताद जंहिंखे क़यादत जेका चूंडे उहा असांखे अखियुनि ते हूंदी पर उहो इन खां बजा पर अॼु हिन तव्हांजे तवसुल सां मां सिटी तालके ॿिन्ही खे चैलेंज थो कयां त तव्हां केर बि जेकर पेटे अलॻि जी उते आहे तव्हां पेटे अलॻि सां हिकु करणु चाहियो था त असां उनजे लाइ तयारु आहियूं। तव्हांखे चैलेंज आहे के बि साख रखंदड़ 3 बहितरीन उस्ताद जेके जंहिंखे बि मुतफ़िक़ा राय सां चूंडे इलेक्शन कमेटी चूंडे तालके ऐं सिटी ते तव्हां इलेक्शन करायो सभु उस्ताद खे वोट जो हक़ु ॾियो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त केरु खटे थो। जेकॾहिं तव्हां खटींदा अचो त असां इख़लाक़ी जुरत जो मुज़ाहिरो करे असां तव्हांजे कढ हलंदासीं पर जेकॾहिं असां खटी था अचूं तव्हां बि कुझु बुर्दबारी ऐं जुरत जो मुज़ाहिरो करे पोइ तव्हां असांजे कढ लॻो जेकॾहिं असां खटे था अचूं। असां जेके ही इलेक्शन विढ़ी आहे असां उस्तादनि जे लाइ जेकी बि उस्तादनि जा मसइला आहिनि ख़ासि करे जेके बरंदड़ इशूज़ आहिनि उहे इहे आहिनि त सर्विस स्ट्रक्चर उस्ताद खे अञा न मिलियो आहे इन जे लाइ ऐं इन डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट खां 2001 खां जेके दोस्त आया आहिनि ऐं उन्हनि जे लाइ असां माज़ी में बि असां हिकिड़ी सिंध जे दोस्त टेस्ट पर्सन हिकिड़ी जेका आहे असां साल अॻु तहरीक हलाईसीं ऐं उन ते उनजो बि एक्शन कमेटी जो चेयरमैन हुयुसि दोस्तनि मूंखे चूंडियो उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानी जिन असां ते एतवार कयो फेथ कयो इंशाल्लाह उन्हनि जे लाइ उन्हनि खे ख़बर आहे त अञा ताईं असां उहा पंहिंजी जंग विढ़ंदा था अचूं। असां उते नई समरी वञी ठाराईसीं डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट जी उहा डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट वारी समरी असांजो महर साहब पाण उते मूंखे सेक्रेटरीट में मिलियो मां चयोमांसि साईं असांजी तव्हां गुम कराए छॾी आहे चई असां गुम न कराई आहे वियासीं त ॾिस ते टोकरी जे रदे मोदो कढी वरी उनखे फॉलो कयोसीं उते बाक़ाइदे ईअं कुंड में पई वरी उते जॾहिं स्पेशल सेक्रेटरी सां मिलियासीं उहो गवाह ज़िंदा आया तव्हां उनखां बि पुछी ॾिसो केर बि वञे ऐं उहो हिकिड़ो बहितरीनु ईमानदार माण्हू हुयो सैद जुनेद शाह उन चयो साईं तव्हां ॾेई था वञो तव्हां अचो था असांखे तव्हां सां हमदर्दी बि आहे ऐं तव्हांजो ख़्यालु बि आहे तव्हां नंढड़ा मुलाज़िम आहियो ऐं क़ौम जा बिल्डर आहियो तव्हां ई डॉक्टर इंजीनियर इहे SP जज वकील सभु तव्हां पैदा था कयो उस्ताद असांखे तव्हांजे लाइ तमामु घणो ॾुख थो थिए जो तव्हांखे मराहतूं नथियूं मिलनि पर अफ़सोस सां चवणो थो पवे त तव्हां सां पंहिंजा तव्हांखे पोयां खंजर था आणनि तव्हां अचो था ऐं हो अची उहो चवंदा इन्हनि खे छॾियो साईं हीअ असांजो कमु इहो करे ॾियो इहे 2-3 ॼणा आहिनि इन्हनि खे छॾे ॾियो ऐं ईअं ई असां सां माटोली सां मां वारो सलूक करे असां उस्तादनि खे पोइ हिते धिकियो वियो सीनियर असांजा दिलि शिकस्ता थी उस्ताद उहे विया ऐं जेके बि टेस्ट पास आहिनि उहे दिलि शिकस्ता न आहिनि उन्हनि खे ख़बर आहे उहे पंहिंजे बलबूते ते हर बैच वारनि पंहिंजो पाण खे पाण मञराए ऐं पाण रेगुलर करायो आहे ऐं हाणे बि असां जेका डेट ऑफ इनिशियल अपॉइंटमेंट आहे ऐं सर्विस स्ट्रक्चर आहे इन जे लाइ इनशाला बाक़ाइदे लाइ अमल जोड़ींदासीं ऐं मर्कज़ ताणी इनशाला नवाण आणींदासीं ऐं पूरी सिंध असां सां जेका असां राब्ते में आहिनि दोस्त ऐं पूरे मर्कज़ ताणी इनशाला
तब्दीली आणे ऐं उस्तादनि खे हक़ वठी ऐं उस्तादनि जो उहो शान मान मर्तबो जेको हुयो उहो इंशाल्लाह बुलंद कबो। उस्ताद इताद जिंदाबाद। साईं हिकिड़ो सवाल आहे तव्हां में, त तव्हां हिकिड़ी नवाण आणण जे लाइ पंहिंजी निगरानीअ में अॻुवाणीअ में 2 पैनल आंदा आहिनि, छो त लाड़काणे जो उस्ताद हिन वक़्तु अलशहबाज़ पैनल जो ॿुधी उन जूं दिलियूं बाग बहार थी वियूं आहिनि त अलशहबाज़ पैनल अचे त असां उन्हनि जो साथ ॾियूं। असां हिकिड़ो तव्हां खां सवाल कंदासीं त तव्हां जेके बि दोस्त सिटी या तालके में आंदा आहिनि, जेकॾहिं इन्हनि जो किरदारु बि साबिक़ा उहिदेदारनि वांगुरु हुजे ऐं जेको आहे सो उस्तादनि खां पैसा वरिता वञनि कम ते, त तव्हांजो उन उहिदेदार जे लाइ कहिड़ो हुकुम? मां उहो पंहिंजे दोस्तनि सां अॻु में इहो चई छॾियो आहे त जेको बि मुंहिंजो कोहिड़ो बि उहिदेदार जेकॾहिं मां हिन तवसुल सां पंहिंजे सभिनी उस्ताद बिरादरी खे चवां थो, पंहिंजे भेनरुनि जेके असांजूं टीचर आहिनि उन्हनि खे ऐं भाइरनि खे सभिनि खे चवां थो त तव्हांजो जेको बि कमु हुजे तव्हां फ़ोन कंदो, तव्हांजी हिकिड़ी कॉल ते उते अलीशहर पहुचंदो ऐं कंहिं जेके बि उतां जा असांजा उहिदेदार हूंदा उहे तव्हांजे भरिसां उन्हनि खे कॉल करे तव्हां कमु ॾियो, तव्हांजो कमु उते थी तव्हांखे बग़ैर कंहिं रुपए ख़र्च जे पहुचंदो। पर जेकॾहिं मुंहिंजे कंहिं बि उहिदेदार जेके मां पैनल में नॉमिनेट कया आहिनि ऐं जेके आया आहिनि असांजा, जे कंहिं बि उहिदेदार मुंहिंजे कंहिं ते बि साबित थियो त ईअं सम्झो उहो अलीशहर ते हूंदो, उहो असांजे पैनल में न हूंदो। ऐं इन जे करे ई असां हिकिड़ी नवाण आणे सभु नवां दोस्त इहे आंदा आहिनि। ऐं जीअं अॻियां दोस्त चवनि पिया त अलीशहर जा वोट दाख़िल त हुया, उन दोस्तनि जा न हुया, पर उहा मां वटि सबूत तौरु हर शइ पई आहे ऐं इन्हनि दोस्तनि जा ई वोट कोन हुया। ऐं चवनि पिया त पैनल न ठाहे सघंदो अलीशहर हिकु छा, अलीशहर 4 पैनल बि ठाहे सघे थो। हीअ उस्तादनि जो जेको मेड़ाको ॾिसो था, इहे सभु उस्ताद असां सां गॾु आहिनि। हिकु पैनल न पर 4 पैनल बि अलीशहर ठाहे सघे थो। अलीशहर सां दोस्त उस्ताद बिरादरी गॾु आहे। अलीशहर जो माज़ी या मुंहिंजे दोस्तनि जो माज़ी बेदाग आहे ऐं इनशाला असां उस्तादनि जी ख़िदमत करे उस्ताद जो मान शान मर्तबो इनशाला मथां कंदासीं। महिरबानी। साईं अरबाब अली भुट्टा साहिबु, तव्हां माशाअल्लाह हिकिड़ो नौजवान आहियो ऐं हिन वक़्तु नौजवाननि जी क़यादत जी असांखे सख़्तु ज़रूरत आहे। लाड़काणे जो उस्ताद हिकिड़ो जेको आहे कंहिं दुबण में पातल आहे, वॾे प्रेशर में आहे, छो त हू हर कम ते पैसा बि भरे थो ऐं हक़ु सच ॻाल्हाए थो। त उन्हनि जूं उस्तादनि जूं बदिलियूं कयूं वयूं लाड़काणे जे अंदरि। हिकिड़ो तालीम जा जेके दोस्त हुया उन्हनि जूं बदिलियूं करे हिकिड़े नालनि खे लाड़काणे जे अंदरि हेठि मुक़ररु कराए ऐं उस्तादनि ते कंट्रोल कयो वियो आहे। जॾहिं त उस्ताद उन खां निकिरणु थो चाहे, अवां सदारत जे उहिदे मिलण खां पोइ पंहिंजी कैबिनेट समेत लाड़काणे जे उस्तादनि लाइ कहिड़ो पैगाम? सिटी सदर जे हवाले सभ खां पहिरियां त मां शुक्रगुज़ार आहियां साईं अलीशहर ऐं तमामु उस्ताद बिरादरी जो जंहिं मूंखे सदारत जे उहिदे खां नवाज़ियो। ऐं सभ खां पहिरियां त मां ॻाल्हि इहा कंदुमि त जीअं तव्हां चयो त असां जेके तरजीह बुनियादनि ते उस्तादनि जा मसइला हल कंदासीं, मेल तोड़े फीमेल। जेका तव्हां ॻाल्हि कई STR जी, STR ॾिठो वञे त STR में उस्ताद खे तमामु दूर दूर इलाइक़नि ॾांहुं जेको असां ट्रांसफर कयो पियो वञे। त असां सभ खां पहिरियां त इहे शयूं असां रोकराईंदासीं, इन शयुनि खे रोकराइण जी कोशिशि कंदासीं। उस्ताद जी जिते दिलि चवंदी असां उते उनखे उस्ताद खे रखाईंदासीं, ईअं थींदो। ॿियो सर, सभ खां पहिरियां त मां इहा बि ॻाल्हि करणु चाहींदुमि त त इलेक्शन थिए हा उन में जंहिंखे वोट जो हक़ु मिले हा उहो अचे हा।